मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 16 सबक 7 डीसी मोटर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे डीसी मोटर। प्यारा बारो हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द वर्किंग प्रिंसिपल ऑफ अ डीसी मोटर, यानी डीसी मोटर जे कम करण जे उसूल खे सम्झणु। बी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई द मेन पार्ट्स ऑफ अ डीसी मोटर, यानी डीसी मोटर जे मुख्य हिस्सनि खे सुञाणणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस टॉपिक वी अंडरस्टैंड हाउ इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मैकेनिकल एनर्जी। इट आल्सो एक्सप्लेन द वर्किंग ऑफ devices like fans, pumps and electric machines, and shows how the principle of electromagnetism are applied in everyday life and modern technology। यानी ही मौज़ू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त बरक़ी तवानाईअ खे मैकेनिकी तवानाईअ में कीअं तब्दील कयो वञे थो। उहो पखनि, पंपनि ऐं ॿियनि बरक़ी मशीननि जी बि वज़ाहत करे थो ऐं उहो पिणु ज़ाहिर करे थो त बरक़ी मक़नातीसियत जा उसूल रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ऐं जदीद टेक्नोलॉजीअ में कीअं इस्तेमालु थियनि था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे डीसी मोटर। आमतौर ते जेकॾहिं असां मोटर खे ॾिसूं त मोटर असांजा ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि असांजा एसी मोटर, ॿिया हूंदा आहिनि असांजा डीसी मोटर। ठीकु आहे। हाणे एसी मोटर उहे हूंदा आहिनि जेके असांजा एसी करंट ते हलनि, ऐं उन खां बाद में ॿिया वरी हूंदा आहिनि जेके असांजा डीसी मोटर हूंदा आहिनि, यानी डायरेक्ट करंट ते हलंदा आहिनि। ठीकु आहे, यानी बैटरीअ जे ज़रिए या असां डायरेक्ट उनखे सोलर प्लेट मां हलाईंदा आहियूं। ठीकु आहे। पहिरियों इन्हनि जो रिवाज घटि हुयो, जीअं जीअं सोलर सिस्टम असांजो जेको आहे त आम थींदो वियो त असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके असांजूं डीसी शयूं आहिनि उहे बि ईंदियूं आहियूं। तिन मां डीसी मोटर बि हिकु आहे। सो प्यारा ॿारो, हिते असां डीसी मोटर खे जेको आहे डिस्कस कंदासीं। हाणे जेकॾहिं असां डीसी मोटर जी डेफिनेशन खे ॾिसूं त डीसी मोटर जी जेका डेफिनेशन आहे उन में चवे थो डीसी मोटर इज़ एन इलेक्ट्रोमैकेनिकल डिवाइस दैट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मैकेनिकल एनर्जी। यानी डीसी मोटर हिकु इलेक्ट्रोमैकेनिकल औज़ार आहे जेको बरक़ी तवानाईअ खे मैकेनिकल तवानाईअ में तब्दील करे थो। हाणे जेकॾहिं असां हिन जी कंस्ट्रक्शन खे ॾिसूं त कहिड़े नमूने सां हिन जी कंस्ट्रक्शन थियल आहे या ही कहिड़े नमूने सां कमु करे थो, इन खां पहिरीं असीं जेको आहे त इन जे इन कंस्ट्रक्शन या इन जी वर्किंग खे डिस्कस करण खां पहिरीं असीं हिकिड़ी शइ ऑलरेडी डिस्कस करे चुका आहियूं, जेका प्रीवियस लेक्चर में बि मां तव्हांखे सम्झाई हुई, जंहिंमें असां हिकिड़ो कॉइल पिया खणूं ऐं उन कॉइल खे असां यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड में जॾहिं पुट पिया कयूं, जॾहिं रखूं पिया, ऐं उन खां बाद में उन कॉइल में जॾहिं असां करंट पिया छॾियऊं, फ्लो पिया करायूं करंट, त पोइ छा पियो थिए त इहो कॉइल असांजो मूव पियो थिए। ऐं उन खां पोइ प्यारा ॿारो, हिन कॉइल में जेको करंट मूव पियो थिए ऐं उन जी रोटेशन जेका थिए पई, उहा छाजे करे पई थिए? उन करंट जे फ्लो थियण जे करे उन कॉइल में जेको आहे त फोर्स जो इफेक्ट पैदा पियो थिए, जंहिंखे असां टॉर्क बि चऊं पिया। यानी इन मैग्नेटिक फील्ड जे पैदा थियण जे करे, यानी हिन कॉइल में जॾहिं असां करंट फ्लो पिया करायूं त हिन में हिकिड़ी एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड पैदा पई थिए, जेका हिन मैग्नेटिक फील्ड सां इंटरेक्ट करे पई, ऐं उन जे नतीजे में असांजो जेको ही कॉइल आहे इन ते जेको आहे त फोर्स अप्लाई पियो थिए, यानी फोर्स जो इफेक्ट पैदा पियो थिए, ऐं उन इफेक्ट जे करे, उन फोर्स जे करे जेको आहे त असांजो कॉइल जेको आहे रोटेट करे पियो। ठीकु आहे। जीअं त असां ऑलरेडी हिन टॉपिक खे डिटेल में डिस्कस करे आया आहियूं, ऐं उन खां बाद में इन टॉर्क जो असां फार्मूलो बि जेको आहे त ड्राइव कयो अथई। हाणे असां जेकॾहिं हिन खे थोरो डिटेल में सम्झण जी कोशिशि कयूं त प्यारा ॿारो, हिते असां जेको ही कॉइल रखियो आहे उहो रखियो आहे हिन मैग्नेटिक फील्ड जे पैरेलल। ठीकु आहे। यानी तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त असांजूं जेके मैग्नेटिक फील्ड लाइन्स आहिनि उहे नॉर्थ खां साउथ जी तरफ़ वञनि थियूं, ऐं ही जेको असांजो कॉइल पियो आहे, रेक्टेंगुलर कॉइल आहे, इहो हिन फील्ड जे पैरेलल आहे। हाणे जॾहिं करंट असांजो हिन कॉइल मां गुज़रे थो त हिन कॉइल ते हिन साइड खां जेको असांजो फोर्स जो इफेक्ट पैदा थो थिए, यानी फोर्स जेको लॻे थो उन जी डायरेक्शन कहिड़ी आहे? उहा इनवर्ड आहे, यानी हेठे तरफ़ आहे। ऐं उन खां पोइ हिन साइड मां यानी हिन साइड मां वरी जॾहिं करंट असांजो फ्लो थो थिए त हिन तरफ़ जेको फोर्स लॻे थो उन जी डायरेक्शन कहिड़ी आहे? उहा वरी असांजी आउटवर्ड आहे। ठीकु आहे, यानी असांजी तरफ़।
तो अहिड़े नमूने सां हाणे छा थो थिए प्यारा ॿारो त जॾहिं इहे ॿई फोर्सिस हिन कॉइल ते एट ए टाइम एक्ट करनि था, यानी हिकिड़ो इनवर्ड ऐं ॿियो आउटवर्ड, त पोइ छा थो थिए, हीउ जेको कॉइल आहे इहो जेको आहे त रोटेट थो करे। ठीकु आहे, रोटेट करे काॾे थो वञे, हिन जी एंगल चेंज थी थिए। ठीकु आहे, हाणे हिते छा आहे, हिते जेको आहे त माना 0 एंगल में आहे, यानी पैरेलल आहे। पोइ छा थो थिए त हीउ जेको कॉइल आहे इहो असांजो 90 डिग्री ते मूव थो करे वञे। हाणे जॾहिं 90 डिग्री ते मूव थो करे वञे त हिन कॉइल ऐं हिन मैग्नेटिक फील्ड जे विच में जेका एंगल थी थिए उहा 90 डिग्री थी ठहे ऐं ही पाण में ॿई परपेंडिकुलर था थी वञनि। हाणे परपेंडिकुलर हुजण जे करे पोइ छा थो थिए त हिन करंट हिन कॉइल ते जेको फोर्स आहे उहो अप्लाई नथो थिए। ठीकु आहे, यानी असां ईअं खणी चई सघूं था त सिंपल कॉइल प्लेस्ड इन अ मैग्नेटिक फील्ड कैन नॉट रोटेट मोर देन 90 डिग्री। यानी जेकॾहिं असांजो कॉइल 90 डिग्री ते मूव थो करे वञे त उन खां बाद में हिन मैग्नेटिक फील्ड जे अंदरि असांजो कॉइल जेको आहे उहो वधीक रोटेट नथो करे सघे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त असांजो जेको ही कॉइल आहे इन जी जेका रोटेशन खां बाद में डायरेक्शन बीहे थी या उनजी जेका पोजीशन बीहे थी उहा कहिड़ी थी बीहे, उहा असांजी वर्टिकल थी थिए, यानी हिन मैग्नेटिक फील्ड जे परपेंडिकुलर थो बीहे। ठीकु आहे, त असां ईअं चई सघूं था एज द लूप रीचेस द वर्टिकल पोजीशन, यानी ही जेको असांजो लूप आहे, लूप कंहिंखे था चऊं हिते, हिन कॉइल खे था चऊं। ठीकु आहे, त ही जेको असांजो कॉइल आहे उहो उनजी पोजीशन कहिड़ी थी बीहे, उनजी पोजीशन जेको आहे वर्टिकल थी थिए, जंहिंजे करे हिन कॉइल ते फर्दर जेको फोर्स आहे उहो अप्लाई नथो थी सघे। ठीकु आहे, हाणे असां ईअं चई सघूं था त द फोर्स ऑन द कॉइल इज 0। ठीकु आहे, यानी हिन कॉइल ते जेको फोर्स आहे उहो अप्लाई नथो थिए, नथो लॻे। छाजे करे त ही जेको असांजो कॉइल आहे इहो वर्टिकल आहे, यानी हिन मैग्नेटिक फील्ड जे 90 डिग्री। हाणे असां वटि हिकिड़ो सवाल पैदा थो थिए त असां हिन कॉइल खे लगातार कीअं फेराए सघूं था, यानी हिन मैग्नेटिक फील्ड में इन जी कंटिन्यूअस जेका रोटेशन आहे उहा कहिड़े नमूने सां असां कराए सघूं था। ठीकु आहे, हाणे इन जे लाइ प्यारा ॿारो असांखे छा करणो पवंदो, असांखे इहो करणो पवंदो त असां वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे, उहो आहे बाय रिवर्सिंग द डायरेक्शन ऑफ द करंट, यानी करंट जी डायरेक्शन खे असां रिवर्स कयूं। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिन कॉइल में हिन जेको आहे जॻह ते करंट असांजो हिन तरफ़ मूव थो करे, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिन जॻह ते जॾहिं करंट अचे थो यानी हिन पासे खां अचे थो त उनजी वरी डायरेक्शन जेका करंट जी आहे उहा चेंज आहे, यानी हिन ॿिन्ही जी जेका डायरेक्शन आहे उहा हिक ॿिए जे अपोजिट आहे। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में छा थींदो त हीउ जेको असांजो कॉइल जो पासो आहे उहो जॾहिं हेॾे ईंदो त पोइ छा थींदो त इन जी डायरेक्शन त असांजी डाउनवर्ड आहे करंट जी। असांखे छा करणो पवंदो, असांखे हिन कॉइल जे पासे जी जेका डायरेक्शन आहे उहा हिन पासे वांगुरु करणी आहे। ठीकु आहे, यानी जेकॾहिं असां हिन पासे खे ॾिसूं त हिन जी जेका डायरेक्शन आहे उहा अपवर्ड आहे ऐं हिन जी डाउनवर्ड आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं कॉइल असांजो फ्री वियो त पोइ छा थींदो त हिन जी बि डायरेक्शन असांजी साॻी रहंदी ऐं हिन जी बि डायरेक्शन असांजी साॻी रहंदी। ठीकु आहे, पोइ छा करणो पवंदो असांखे, जॾहिं असांखे हिन कॉइल खे रोटेशन कराइणी आहे कंटिन्यूअसली त असांखे हिन करंट जी डायरेक्शन हर पॉइंट ते चेंज करणी पवंदी, यानी हर रोटेशन में असांखे हमेशह हिन पासे खां जेको असांजो कॉइल आहे या हिन कॉइल जो जेको ही पासो आहे इन जी डायरेक्शन असांजे करंट जी जेका त हिन तरफ़ रखणी पवंदी ऐं हिन पासे जी हमेशह जेका डायरेक्शन आहे करंट जी उहा हिन तरीक़े सां रखणी पवंदी। या जेकॾहिं तव्हां हिन पासे जी डायरेक्शन अपवर्ड था कयो त हिन जी डाउनवर्ड कयो, जेकॾहिं हिन जी अपवर्ड था कयो त हिन जी डाउनवर्ड कयो, यानी करंट जो फ्लो पहिरें तरफ़ ॾिनो आहे या पहिरें दफ़े सां ॾिनो आहे उहो ई फ्लो तव्हांजो उन पासे खां हमेशह रहणु घुरिजे। इन जो हल कहिड़ो आहे, छा असां ईअं करे सघूं था त चवे थो दिस कैन बी डन बाय चेंजिंग द पोलरिटीज़, यानी मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजो ही पासो हिन तरफ़ हलियो वियो त हिन तरफ़ वञण खां पोइ हिन करंट जी डायरेक्शन छा हूंदी, साॻी अपवर्ड हूंदी। पोइ असांखे छा करणो पवंदो, हिन जी पोलरिटी चेंज करणी पवंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजी बैटरीअ जो पॉज़िटिव साइड हिन तरफ़ लॻल आहे ऐं नेगेटिव साइड हिन तरफ़ लॻल आहे, हाणे छा थी वियो त जॾहिं असांजो ही कॉइल फ्री वियो यानी ही पासो हेॾे थी वियो ऐं ही पासो हेॾे थी वियो त असांखे छा करणो पवंदो, पोलरिटी चेंज करणी पवंदी। यानी जॾहिं पॉज़िटिव साइड हिते असांजी अटैच थियल हुई बैटरीअ जी त हाणे छा कंदासीं, असां पॉज़िटिव साइड हिन तरफ़ अटैच कंदासीं ऐं नेगेटिव साइड असां हिन तरफ़ अटैच कंदासीं। त अहिड़े नमूने सां हाणे हर असांखे इहा पोलरिटी चेंज जेको आहे त करणी पवंदी।
ॾिसो प्यारा ॿारो त छा असां जॾहिं बटन हणंदा आहियूं डायरेक्ट मोटर जो यानी डीसी मोटर जॾहिं असां हलाईंदा आहियूं बैटरीअ मां त छा हर असां उहा पोलैरिटी चेंज कंदा आहियूं? न कंदा आहियूं। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो बटन लॻायोसीं ऑटोमेटिक असांजो उहो मोटर हली वियो। ठीकु आहे, ऑटोमेटिक असांजो हीउ जेको कॉइल आहे उहो रन कंदो आहे ऐं असां खे जेको आहे मोटर पाणी प्रोवाइड कंदो आहे। असांखे हीअ जेका पोलैरिटी आहे प्यारा ॿारो इहा असांखे बार बार चेंज करणी पवंदी त जीअं असांजो जेको करंट जो फ्लो आहे उहो उन तरफ़ असांजो सेम रहे। यानी जेकॾहिं हिते असां पॉज़िटिव टर्मिनल लॻायो आहे बैटरीअ जो त जेकॾहिं हीउ असांजो टर्मिनल यानी हीउ जेको पासो आहे उहो जॾहिं हिन तरफ़ अचे त हूअं हिन तरफ़ जेको आहे त हिन जो नेगेटिव टर्मिनल बैटरी जो हिन तरफ़ लॻल आहे त हेॾे अचण सां हीउ जेको पासो आहे कॉइल जो उहो पॉज़िटिव टर्मिनल सां जेको आहे त कनेक्ट थी वञे ऐं करंट जो फ्लो जेको आहे त रिवर्स थी वञे। हिन तरफ़ हिन जो हेठि तरफ़ फ्लो आहे करंट जो, जॾहिं हीउ पासो असांजो हिन तरफ़ अचे त हिन जे करंट जो जेको फ्लो आहे उहो अपवर्ड थी वञे। ठीकु आहे, हाणे इहो जेको फ्लो असां चेंज कंदा आहियूं उहा कहिड़ी डिवाइस यूज़ कंदा आहियूं? इन जे लाइ असां जेको यूज़ कंदा आहियूं उहो कंदा आहियूं असां स्प्लिट रिंग्स। ठीकु आहे, इन खे असां जेको आहे नेक्स्ट स्लाइड में डिस्कस कयूं था। प्यारा ॿारो, हींअर असीं जेको आहे त सम्झंदासीं रिवर्स द डायरेक्शन ऑफ करंट, यानी करंट जी डायरेक्शन खे असां रिवर्स कीअं था करे सघूं जॾहिं कॉइल असांजो वर्टिकल पोज़ीशन में ईंदो ऐं उन खां बाद में असां कहिड़े नमूने सां कॉइल जी डायरेक्शन चेंज करे सघूं था। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो इन खे सम्झण लाइ सभ खां पहिरीं असीं जेको आहे त प्रॉपर डीसी मोटर जे डायग्राम खे सम्झण जी कोशिशि कंदासीं जीअं त तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो ऐं हीउ उहो ई डायग्राम आहे जेको असांजे बुक में जेको आहे त छापियल आहे। ठीकु आहे, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ ॿ असांजा जेको आहे त मैग्नेट्स आहिनि ऐं हीअ असांजो इन में कॉइल पियो आहे। ठीकु आहे, हाणे छा थो थिए जीअं त हीअ असां वटि जेको आहे त पावर सोर्स आहे डीसी करंट जो। हाणे हिन तरफ़ खां असांजूं नेगेटिव चार्जिस आहिनि मूव करनि थियूं ऐं हिन तरफ़ खां असांजूं पॉज़िटिव चार्जिस मूव करनि थियूं ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिन डायग्राम में जेका करंट जी डायरेक्शन आहे उहा खॿे तरफ़ खां सॼी तरफ़ ही जेको करंट आहे उहो मूव करे थो। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त जॾहिं असां हिन कॉइल खे करंट ॾींदासीं यानी हिन में असां पावर सप्लाई कंदासीं त हिन में छा थींदो आहे, इलेक्ट्रॉन्स यानी चार्जिस मूव कंदियूं ऐं चार्जिस असांजूं हिन तरफ़ खां हिन तरफ़ मूव कंदियूं ऐं उन खां बाद में जेका मैग्नेटिक फील्ड आहे ऐं उनजी डायरेक्शन जेका आहे त नॉर्थ खां साउथ जी तरफ़ आहे। ठीकु आहे, जीअं हिन डायग्राम में ॿुधाई वई आहे। सो हाणे छा थो थिए त हिन डायग्राम में जॾहिं असां मैग्नेटिक फील्ड जे फोर्स खे मालूम कंदासीं त उनजी जेका डायरेक्शन बीहंदी उनजी डायरेक्शन बीहंदी अपवर्ड। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में करंट हितां फ्लो थींदो ऐं जॾहिं हिन तरफ़ ईंदो यानी कॉइल जे हिन तरफ़ ईंदो करंट त हिन तरफ़ करंट अचण खां पोइ छा थींदो त हिन तरफ़ मैग्नेटिक फील्ड जो जेको फोर्स लॻंदो हिन कॉइल ते उहो कहिड़ी तरफ़ लॻंदो, उहो लॻंदो डाउनवर्ड। हाणे छा थो थिए त हिन तरफ़ बि असांजो करंट कांस्टेंट आहे ऐं हिन तरफ़ बि असांजो करंट कांस्टेंट आहे। हाणे छा थो थिए त हिन करंट जे फ्लो जे करे हिन पोइ छा थो थिए त असांजे हिन कॉइल में जेको आहे टर्निंग इफेक्ट यानी टॉर्क पैदा थो थिए। हाणे टॉर्क पैदा थियण खां पोइ ही कॉइल जेको आहे त वर्टिकल थो थी वञे। ठीकु आहे, यानी इन में मूवमेंट अचे थी, हिन में फोर्स जो इफेक्ट पैदा थो थिए। हाणे फोर्स जो इफेक्ट पैदा थियण खां पोइ ही जॾहिं 90 डिग्री ते अची वेंदो यानी वर्टिकल थी वेंदो त उन खां पोइ छा थींदो प्यारा ॿारो त असांजे करंट खे जेकॾहिं हाणे हिते असां ॾिसूं त हितां असांजो करंट जी हिन तरफ़ खां असांजे करंट जी डायरेक्शन कहिड़ी आहे, जेको आहे हिन तरफ़ जेका असांजी करंट जी डायरेक्शन आहे उहा आहे जेको आहे त असांजे तरफ़। ही ॿई जेके कॉइल जूं साइड्स आहिनि इहे हिक ॿिए जे जेको आहे त अपोज़िट थी वेंदियूं यानी हिन जी जेका एंगल आहे उहा 90 डिग्री ते हली वेंदी यानी ही ॿई वर्टिकल में हलिया वेंदा त पोइ छा थींदो, पोइ करंट जेको आहे उन ॿिन्ही साइड्स में फ्लो थियणु बंदि थी वेंदो। हाणे इन फ्लो खे कंटिन्यू रखण जे लाइ असां छा कंदासीं, असां हिन कॉइल सां हिते जेको आहे त हिकु रिंग अटैच कंदा आहियूं। हाणे उहा रिंग हिन तरह तरीक़े जी हूंदी आहे त पहिरियों ॾिसो तव्हां त रिंग असांजी हीअं हूंदी, हिकिड़ो गोल दाइरो हूंदो, पोइ असां छा कंदा आहियूं इन रिंग खे विच तां कटींदा आहियूं। ठीकु आहे, जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो। हाणे हिन रिंग खे चइबो आहे स्प्लिट रिंग या इन जो ॿियो बि हिकिड़ो नालो आहे, इनखे चइबो आहे स्प्लिट रिंग कम्यूटेटर। हाणे ही जेको हिसो आहे रिंग जो इहो हिकिड़े पासे खां अटैच कंदासीं कॉइल जे ऐं ही जेको हिसो आहे इहो असां वरी ॿिए पासे खां अटैच कंदासीं। ठीकु आहे, हीअ जेका रिंग असां अटैच कयूं था इहा छाजे करे था कयूं, या इन जे करे था कयूं त जीअं असांजो हिन कॉइल में करंट जो जेको फ्लो आहे उहो बरक़रार रहे
ऐं उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट इहा ई आहे त जॾहिं असांजो ही तरफ़ हिन तरफ़ ईंदो या ही तरफ़ असांजो कॉइल जो हिन तरफ़ ईंदो त हिन तरफ़ जेकॾहिं असांजी डायरेक्शन असांजे तरफ़ आहे करंट जी त हिन तरफ़ जेकॾहिं ॾिसंदासीं त उहा असां खां परे थी वञे, ठीकु आहे, परे तरफ़ आहे। पोइ जॾहिं ही असांजो कॉइल जो जेको हिसो आहे उहो हिन तरफ़ जॾहिं ईंदो त इते असांजी जेका करंट जी डायरेक्शन आहे उहा असांजी हिन ई तरफ़ वारी सेम रहे। ऐं जॾहिं ही जेको असांजो पासो आहे कॉइल जो उहो जॾहिं हिन तरफ़ थो अचे त हिन तरफ़ करंट जी डायरेक्शन कहिड़ी आहे, उहा आहे असांजी तरफ़, यानी हिन जॾहिं ही पासो असांजो हिन तरफ़ अचे त उते बि असांजी जेका करंट जी डायरेक्शन आहे उहा असांजी सेम रहे। यानी करंट जॾहिं हाफ सर्किल कंप्लीट थिए त हिन ॿिन्ही कॉइलनि जे तरफ़ में करंट जी डायरेक्शन चेंज थिए। यानी हिते जेकॾहिं ही असांजी तरफ़ आहे हाफ, जॾहिं ही सर्किल कंप्लीट थींदो यानी हाफ चकर हिन जो कंप्लीट थींदो त हिन जी जेका डायरेक्शन आहे उहा साॻी हिन तरफ़ थी वञे ऐं हिन जी जेका डायरेक्शन हिन तरफ़ आहे त उहा हेॾे अचण खां पोइ हिन तरफ़ थी वञे, ठीकु आहे। इन जे करे जेको आहे त असां हिते स्प्लिट रिंग कम्यूटेटर यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे उन खां पोइ छा थो थिए त ही जॾहिं ॿई रिंग्स असां हिन कॉइल में अटैच कयूं थिए त ही जेके रिंग्स आहिनि उहे वरी टच थींदियूं आहिनि असांजो कंहिंसां हिन कार्बन ब्रशिस सां, ऐं कार्बन ब्रशिस जेके आहिनि उहे असांजा कनेक्ट हूंदा आहिनि वरी पावर सोर्स सां। हाणे छा थो थिए त कार्बन ब्रश जेके आहिनि उहे असांजा जेका स्टैटिक कंडीशन में हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ ही जेके असांजूं रिंग्स आहिनि उहे हिन कॉइल सां जॾहिं लॻी वेंदियूं त पोइ छा थींदो त जॾहिं हिन कॉइल जी हाफ रोटेशन असांजी कंप्लीट थी वेंदी त हाफ रोटेशन कंप्लीट थियण खां पोइ छा थींदो त ही जेके असांजो स्प्लिट रिंग्स आहिनि इहे जेको आहे त हिक बुर्श खां ॿिए बुर्श में जेको आहे त टच थींदियूं ऐं उन टच थियण जे करे जेको आहे उन जे कनेक्शन जे करे जेको आहे त असांजे हिन कॉइल में करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा इनवर्स थी वेंदी, ठीकु आहे, उहा रिवर्स थी वेंदी। हाणे मूंखे ॿुधायो तव्हांखे ही जेको कॉन्सेप्ट आहे रिवर्स ऑफ डायरेक्शन ऑफ करंट जो उहो हिन डायग्राम जे थ्रू जेको आहे सम्झ में अची वियो हूंदो, ठीकु आहे। हाणे इनखे असां लिखंदासीं कीअं, लिखण जे लाइ चवे थो द कनेक्शन ऑफ द कॉइल इज मेड थ्रू एन अरेंजमेंट ऑफ ब्रशेस एंड रिंग दैट इज स्प्लिट इनटू टू हाफ्स कॉल्ड अ स्प्लिट रिंग कम्यूटेटर। चए थो त कॉइल जो जोड़ हिकु अहिड़े तरतीब सां कयो वेंदो आहे जंहिंमें बुर्श ऐं हिकु मुंडी जंहिंखे असां जेको आहे त स्प्लिट रिंग चऊं था शामिल हूंदी आहे, जेका ॿिनि हिसनि में विरहायल हूंदी आहे, जंहिंखे असां स्प्लिट रिंग कम्यूटेटर चऊं था, ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां पोइ छा थो थिए, हाणे उन खां बाद में चवे थो त द स्प्लिट रिंग इज अरेंज्ड। हाणे स्प्लिट रिंग खे असां अहिड़ी तरीक़े सां अरेंज कयूं था सो दैट ईच हाफ ऑफ द कम्यूटेटर चेंजिस ब्रशिस, यानी उहे छा आहे उहे हर हाफ खां पोइ यानी जेको असांजो कॉइल आहे जॾहिं उनजो हाफ रोटेशन कंप्लीट थो थिए त उहे छा थींदियूं आहिनि, उहे ब्रशिस चेंज थियूं करनि, ठीकु आहे। एज़ द कॉइल रीचिस द वर्टिकल पोजिशन, जॾहिं कॉइल असांजो वर्टिकल पोजिशन ते पहुचे थो त उहे जेके असांजूं स्प्लिट रिंग कम्यूटेटर जेके असांजूं स्प्लिट रिंग्स आहिनि उहे उन ब्रशिस खां जेको आहे त चेंज थियूं थियनि, हिकिड़ी हिकु ब्रश सां वञी करे अटैच थिए थी, ॿी वञी ॿिए ब्रश सां वरी अटैच थिए थी, ठीकु आहे। ऐं अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो चवे थो त चेंजिस इन ब्रशिस रिवर्स द करंट इन द लूप। चवे थो त जॾहिं उहे असांजो स्प्लिट रिंग कम्यूटेटर्स जेके आहिनि उहे जॾहिं पंहिंजा ब्रशिस चेंज था करनि त पोइ छा थो थिए असांजो करंट बि रिवर्स थो थिए ऐं इहो जेको सिस्टम आहे इहो असांजो लूप में हले थो, ठीकु आहे। इहो बार बार इहा शइ चेंज थींदी रहंदी, बार बार इहा शइ चेंज जेको आहे थींदी रहंदी ऐं इन जी ज़रूरत छो थी पवे, हिकु त असांखे उहो करंट जो फ्लो जेको आहे कंटिन्यू करणो आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे त हिक तरफ़ में करंट जो जेको फ्लो आहे उहो सेम रहे, ठीकु आहे। हिन तरफ़ जेकॾहिं परे वञे थो करंट त हिन तरफ़ खां असांजी तरफ़ अचे थो, ठीकु आहे, त यानी इहो जेको फ्लो आहे करंट जो इहो सेम रहे, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो इहो हुयो जेको आहे त अॼु जो असांजो टॉपिक जंहिंमें असां जेको आहे त हिन डीसी मोटर खे हिते डिस्कस कयोसीं, उनजी कंस्ट्रक्शन ऐं उनजी वर्किंग असां हिते डिस्कस कईसीं। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं, इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।